सलातो वस्सलाम अलैका रसूलल्लाह सलातो वस्सलाम अलैका रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो आहे साजन अली अवान कर्मी। वो तो चए त साईं क़िबला असांजी मस्जिद शहीद आहे, छा उन जा पखा प्लेट या तारूं वग़ैरह घरनि में इस्तेमालु करे सघजनि था या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मस्जिद जेकॾहिं शहीद थी वई आहे त उन जे सामान खे पंहिंजे घर में इस्तेमालु करणु जाइज़ न आहे, बल्कि उन सामान खे मस्जिद जी तामीरात जे लाइ इस्तेमालु करणु ज़रूरी आहे। पर जेकॾहिं फ़िलहाल मस्जिद खे ज़रूरत न आहे त उन सामान खे मस्जिद जे लाइ कंहिं जाइ ते महफ़ूज़ रखियो वेंदो। पर जेकॾहिं सामान अहिड़ो आहे जंहिंजे ज़ाया थियण जो अंदेशो आहे, सम्झनि था त जेकॾहिं असां मस्जिद जे लाइ हिन सामान खे रखंदासीं त ज़ाया थी वेंदो, उन सूरत में इंतिज़ामिया जे सलाह मशवरे सां उन खे बाज़ार जी क़ीमत में विकिणी ऐं मस्जिद जी तामीरात में इस्तेमालु करे सघिजे थो। जीअं फतावा शामी जे अंदरि आहे, वलो ख़रिबल मस्जिदो वमा हौलहू तफ़र्रकन नासो। चए थो जेकॾहिं मस्जिद वैरान थी वञे, उन जे आसे पासे जा माण्हू हलिया वञनि, फ़यो बाउ नक़दहू बे इज़्निल काज़ी युसरफ़ो समनहू इला बदिल मसाजिद। पाण फरमाए थो त पोइ उन सामान खे विकिणियो वेंदो काज़ी जी इजाज़त सां, ऐं उन जे क़ीमत खे ॿिए कंहिं मस्जिद में या इन मस्जिद में इस्तेमालु कयो वेंदो। इन मां मालूम इहो थियो त जेकॾहिं सामान अहिड़ो आहे जो रखण सां ज़ाया थी सघे थो त उन सूरत में सलाह मशवरे सां विकिणी ऐं उन जी क़ीमत इन मस्जिद में या ॿी कंहिं मस्जिद में इस्तेमालु करे सघिजे थी। पर जेकॾहिं मस्जिद जो सामान जेकॾहिं कंहिं ख़रीद कयो आहे त मुनासिबु इहो आहे कंहिं सुठी जाइ ते इस्तेमालु करे, कंहिं गंदगी या नामुनासिब जॻह ते उनखे इस्तेमालु न करे। वल्लाहु आलम बिस्सवाब।